नाज़रीन 86 न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। वर्ल्ड फूड प्रोग्राम ऐं सिंध हुकूमत तरफ़ां सिंध जे सरकारी स्कूलनि में ॿारनि लाइ मुफ़्त मंझंदि जो खाधो फ़राहम करण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची तालीम वारे वज़ीर सिंध सैयद सरदार अली शाह सां वर्ल्ड फूड प्रोग्राम जी कंट्री डायरेक्टर कोकू ओशियामा जी अहम मुलाक़ात दौरान स्कूली ॿारनि में ग़ज़ाई खोट ऐं ख़ुराक जे मसइलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया त वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह चयो त गुरबत सबबि वालिदेन पारां ॿारनि खे मुनासिब ख़ुराक न ॾेई सघनि था, जंहिं सबबि उन्हनि जी सिख्या जो अमल मुतासिर थिए थो। इन मसइले खे नज़र में रखंदे हुकूमत स्कूलनि में मुफ़्त खाधो फ़राहम करण जो फ़ैसिलो कयो आहे। कराची जी मलीर ज़िले मां प्रोग्राम जी शुरूआति थी वई। स्कूलनि में खाधे जी फ़राहमी सां न रुॻो हाज़िरी वधंदी पर स्कूल छॾण जी शरह बि घटि थींदी। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। कोकू ओशियामा चयो त मुतवाज़िन ख़ुराक ॿारनि जी ज़हनी सलाहियत, याददाश्त ऐं क़ुव्वत मुदाफ़त खे बहितर बणाईंदी, जिन सां हू बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदा। प्रोग्राम तहत 11,000 ॿारनि खे 2 साल ताईं हॉट मील लंच बॉक्स वेंदो।